मूमल जी माड़ीअ में लॉकडाउन सबब मुतासिर थियल पोरियतन सरकारी राशन में नजरअंदाज करण खिलाफ एहतजाज कयो। पोरियतन हकनवाज सुमरो, इमरान फहीम, मोजल शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते एहतजाज कंदड़नि दाईंदे चयो त लॉकडाउन सबब गुज़िरियल 25 ॾींहनि खां घर वेठा आहियूं। रोज़गार बंदि थी वञण करे घरनि में राशन बि ख़तम थी वियो आहे, जंहिं करे बुखूं काटण ते मजबूर आहियूं। उन्हनि चयो त हुकूमत जे ऐलान बावजूदि असांखे अञा ताईं राशन नाहे मिली सघियो। मज़दूर माण्हू हिकु ॾींहुं खाऊं ॾींहुं कमायूं, उहो असांखे राशन जेको मनपसंदि ॾिनो वियो आहे। असां मिसकिन माण्हू ग़रीब आहियूं, बुख ते पका कशी काटे रहिया आहियूं। सफ़ा ॿार बच्चा सभु बुख ते वेठा आहिनि। असां पाण मज़दूर माण्हू हिकु ॾींहुं कमाईंदा आहियूं, ॿ ॾींहुं खाईंदा आहियूं, हिकु ॾींहुं न कमाईंदा वेठा हूंदा आहियूं, सॼो ॾींहुं मज़दूरी नथी मिले। असांखे कुझु कोन मिलियो आहे। असां दिहाड़ी कमायूं दिहाड़ी खाऊं, ठीकु न को नुमाइंदो आयो आहे, न को ॻाल्हि न कंदो। असां ग़रीब माण्हू असां वञूं काॾे, इन जे करे लॉकडाउन लॻो पियो आहे। असांखे का सम्झ नथी अचे त छा कयूं छा न कयूं। हुकूमत खां इहो ई मुतालबो आहे त कुझु असांजो ख़्यालु करे, कुझु असांखे राशन पाणी ॾिए, को ध्यानु करे। बाक़ी त खाइण महिल थी वियो आहे, ख़ुदा करणु असांजी मदद करे। पोरियतन इल्ज़ाम हणंदे चयो त यूसीए जे नुमाइंदनि हुकूमती राशन मनपसंद माण्हुनि हवाले करे छॾियो आहे। एमपी हुजे या एमएलए हुजे या डीसीओ घोटकी जी बि ज़िम्मेदारी आहे, एसडीएम जी बि ज़िम्मेदारी आहे। छो जो मनपसंद माण्हुनि खे उन्हनि सॼो जेको बि राशन आयो आहे उन्हनि पंहिंजनि माण्हुनि में विरायो आहे। छा ग़रीब पोरियत दिहाड़ीदार ॿिया न पिया उन्हनि खे। हीउ सॼो ग़रीब तबिको आहे हिते माथिल मूमल जी माड़ी आहे, पसगिरदाई में तक़रीबन 20,000 खां मथे जेके माण्हू आहिनि त उहे दिहाड़ीदार पोरियत आहिनि। पोरियतन सिंध जे वॾे वज़ीर ऐं डीसी घोटकीअ खे अपील कई त पोरियतन जी सार लही राशन फराहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।